महाराणी वीर गोठ जे ॿाहिरां रामारा जींदो तो वते कुत्ते वांगुरु नस हणंदो तो वते लूसी कुत्ते वांगुरु पर तू मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर हिन घर मां निकिती हुई न मां तोसां टोटल रिश्ता ख़त्म करे छॾींदुसि मां इहो विसारे वेहंदुसि त मुंहिंजी का धीउ हुई। बाबा तुझो इहो ई त ज़िद आहे त जंहिंसां ठाह करणो हुजे तू त वरी उन सां ई दुश्मनी करे वेठो आहीं। मूंखे कंहिंसां ठाह करणो आहे कंहिंसां दुश्मनी उहा मुंहिंजी मर्ज़ी मां तोखां सलाह कोन थो वठां पर मां जेको तोखे चवां थो उन ते अमल कर। मूंखे त बाक़ी ज़िंदगी मीर सां ई गुज़ारणी आहे ऐं तू चईं थो बाबा त तू न वञ होॾां। तोखे जे मीर सां एॾो ई शौक़ु आहे वञण जो न त पोइ हिकिड़ो कमु कर मुंहिंजी अम्मा खाधे में ज़हर विझी मूंखे मार पोइ तूं हली वञ तुंहिंजी जान छुटी पए मूं मां। बाबा इन सॼे जहिड़े जो सबबु मां ई आहियां इन में सुठो इहो ई थींदो त मूंखे गोली हणी मारे छॾ। अम्मा तुंहिंजे मरण सां मीर सां दुश्मनी ख़त्म कान थींदी हीअ दुश्मनी तॾहिं ख़त्म थींदी जा मीर मरंदो जा ही बहावल मरंदो इन जे करे चवां थो त मीर जो पंहिंजी दिलि मां ख़्याल कढी छॾ। मीर न कल्ह तुंहिंजो हो न अॼु तुंहिंजो थींदो समझई। मर्दनि जी ज़िद जी सज़ा असां औरतुनि खे मिलंदी आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।